अस्सलाम दोस्तों, कीअं आहियो? सभु ठीकु ठाक सां हूंदो। ऐं तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। ऐं तव्हां हिकिड़ो नालो ॿुधो हूंदो, गरीब चांडियो। सोशल मीडिया जो वॾो स्टार गरीब चांडियो अॼु वॾे अरसे खां पोइ मूंखे हुन टाइम ॾिनो आहे। ऐं स्पेशली मीरपुर ख़ासि खां मुंहिंजे चवण ते आयो, फ़ोन ते आयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं हुन जी खटी मिठियूं ॻाल्हियूं। त हलूं था यूनुस चांडे ते, गरीब चांडे ते हलूं था ऐं तव्हां घणो इंतज़ारु कोन था करायूं। तो जी दोस्तों, असांजो गरीब चांडियो मूंसां गॾु मौजूदु आहे। कीअं आहियो साईं? साईं अलाह जा शुक्र आहे, तव्हांजी एॾी हिमत असांजी कई, असांखे घुरायो आहे, तव्हांजा लख थोरा। इहो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां ॾे आयो। ऐं तव्हां खां अॼु असां पुछा कंदासीं तव्हांजी ज़िंदगी जे बाबति खटी मिठियूं ॻाल्हियूं। बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे। त सभ खां पहिरियां तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो असुलु नालो छा आहे? साईं असुलु नालो मुंहिंजो मोहम्मद यूनुस चांडियो। मोहम्मद यूनुस चांडियो। जी जी। कहिड़े शहर सां तव्हांजो ऐं ज़िलो मीरपुर ख़ासि ऐं लांडी कोटकुला मोहम्मद। ज़िलो मीरपुर ख़ासि। वाह वाह, वेरी गुड। माना सिंध जो शहर आहे। सिंध जो शहर आहे। जी बिल्कुलु। अच्छा, ॿियो मुंहिंजो इहो सुवालु आहे त तव्हांजी तालीम केतिरी आहे? तालीम बिल्कुलु न आहे, ज़ीरो आहे। ज़ीरो ज़ीरो। भला पटी त पढ़ी हूंदी? कुझु बि न, स्कूल वेई बि स्कूल जो मुंहुं ई न ॾिठो? मुंहुं ई न ॾिठो। वाह वाह, हे वाह वाह। छा हिकिड़ो तव्हांजो नालो गरीब चांडियो सां तव्हां मशहूरु थिया हो सोशल मीडिया ते। इहो तव्हांजो नालो कीअं थियो, या को सोचे सम्झी प्लानिंग हुई या ईअं बसि पइजी वियो? इहो बसि जेके मूंखे ॾिसण वारा फैन परस्तार आहिनि, हा, माना वीडियो हिकिड़ी ठही हुन में हिकिड़ो ग़रीब वारो रोल कयो, गरीब चांडियो गरीब चांडियो गरीब चांडियो, इन नाले सां मशहूरु थी वियुसि। अच्छा, तव्हां अदाकारी थोरी थोरी कई? हा, अदाकारी थोरी। अच्छा, वाह वाह। उतां तव्हांखे माना हीउ गरीब चांडियो तव्हांजो नालो? उतां लक़ब ई गरीब चांडियो मिलियो आहे। अच्छा, पोइ तव्हां ओचितो सोशल मीडिया तां गाइब थी विया, छा जे करे? पोइ वरी ड्यूटी हली वई, मां हली वियुसि ॻोठु, काफ़ी अर्सो ॻोठ में रहियसि। अच्छा, बेरोज़गारी हुई ऐं संग सां सभु साथ छॾे वई। पोइ वरी जॾहिं वरी तव्हां घुरायो वरी तव्हांजी दावत ते हलायासीं। अच्छा, तव्हां नौकिरी छॾे माना तव्हांखे बेरोज़गार थी विया? हा बिल्कुलु। मतिलबु ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो। हा, पर इंसानु उनखे बि मुंहुं ॾियणो थो पए। ऐं ॾुखनि पुठियां सुख बि ईंदा आहिनि। सुख बि ईंदा, बिल्कुलु। पर हाणे अलाह जो शुक्र आहे, ॾुखिया ॾींहं लही वेंदा। बिल्कुलु, अलाह ते यकीन हुअणु खपे। बिल्कुलु। पर ज़िंदगी माना सुठी गुज़री, सुठी गुज़री। छो त माण्हू बेरोज़गार आहे तॾहिं बि अलाह जो शुक्र अदा करे, जेकॾहिं ड्यूटी ते आहे तॾहिं बि अलाह जो शुक्र अदा करे। बिल्कुलु सही था चओ। हर हाल में इंसान खे अलाह जो शुक्र अदा करणु खपे। बिल्कुलु जी। ऐं घणा माण्हू बेरोज़गार थियनि मायूस थींदा आहिनि, मायूसी परेशानी जो शिकार थी बणिजी आहिनि। इहो ग़लति हूंदो आहे, छो त माना सॼी लेन देन अलाह जे हथ में हूंदी आहे। सही। माण्हू ख़ुशि रहे ऐं पंहिंजनि सां गॾु ख़ुशि रहंदो त उहो सुठी ॻाल्हि आहे। सही। अच्छा, ओचितो तव्हां उतां गाइब थी वियो सोशल मीडिया तां, पोइ तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़री? को दुख सुख में तव्हांजो को साथी हुयो? साथी त केरु कोन हो। अच्छा, हा। इन ॾुखे वक़्त में तव्हांजी कंहिं बि माना मदद न कंहिं कई? मदद न कई, बिल्कुलु ई कंहिं बि शइ जी? कंहिं बि शइ जी। हे जेकी गवर्नमेंट जेकी तव्हांजी जेका विच में जेको हले पियो कमु इमदाद ॾियण जो, पोइ तव्हांजे ॻोठ में आया हूंदा इमदाद ॾियणु? बिल्कुलु। पोइ तव्हांखे मिली? हेल्प माना जॾहिं खां वठी मां सोशल मीडिया ते आयो आहियां न, हा, तॾहिं खां वठी इहा इमदाद मूंखे माना मिली कोन्हे। छो? माण्हू चवंदा हुआ तूं अमीर तरीन इंसानु आहीं। अच्छा, बिल्कुलु। त हाणे केरु ॾे कोन थो। ऐं किथे बि अगरि ड्यूटी ते वेंदो आहियां, उहो चवंदो आहे यार अहिड़ो कमु तुंहिंजे क़ाबिल न आहे जो तोखे असां कमु ॾियूं। अच्छा, हिन ॾुखे वक़्त में तव्हांजो साथ कंहिं ॾिनो? को अहिड़ो को दोस्त, अहिड़ो को भाउ, अहिड़ो को हमदर्दी? यार ॾुखे वक़्त में साथ कंहिं कोन ॾिनो, सभु छॾे विया? सभु छॾे विया। उहो चवंदा त मुड़ुसु पोइ वज़न जी ख़बर पइजी वई। बिल्कुलु। अच्छा, तव्हां सोशल मीडिया ते एॾो फेमस थी विया हो, स्टार बणिजी विया हो, ओचितो गाइब थी वियो, वरी आया हो। जॾहिं तव्हां फेमस थियो, मशहूरु हुयो सोशल मीडिया ते, कंहिं तव्हांखे तोहफ़ा गिफ्ट मोकिलिया? हा बिल्कुलु, काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जिन्हनि गिफ्ट ॾिनो, जंहिंमें कामरान बिस्तरो आहे। अच्छा, तमामु सुठो, माना संगत में सही हलियो। गिफ्ट वग़ैरह जॾहिं बि मूंसां मिलणु जुलण को न को गिफ्ट खणी ईंदो। अच्छा। बिल्कुलु। ऐं ॿियनि दोस्तनि माना मोहबत ॾिनी। हा। ऐं जंहिं शहर में वियसि उन्हनि मोहबत ॾिनी, मूंखे सुञाणींदा आहिनि उहा गरीब चांडियो। छो त पहिरीं मूंखे एतिरा माण्हू कोन सुञाणींदा हुआ, जॾहिं सोशल मीडिया खे अचण खां पोइ माण्हुनि मूंखे जाम सुञातो। अच्छा, जॾहिं तव्हां पंहिंजे ॻोठु विया हो, शहर या जीअं कंहिं शहर में वञो था, बिल्कुलु, पोइ तव्हां सां माण्हू सेल्फियूं कढाईंदा? हा बिल्कुलु कढाईंदा आहिनि सेल्फियूं। गरीब चांडियो तव्हांखे यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि। अच्छा, सोशल मीडिया ते अॼुकल्ह तव्हां वॾा छाया पिया आहियो, पोइ सेल्फी कढाईंदा? ख़ुशी कढाईंदा आहिनि। ख़ुशी थींदी आहे? बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशी थींदी आहे। माना अॼु असां कुझु बि कोन हुआसीं, अॼु हर को माण्हू असांखे सुञाणे थो। सही। सिंध पूरी पाकिस्तान थो सुञाणे। बिल्कुलु सही, बिल्कुलु। हिकिड़ो आख़िरी सुवालु मुंहिंजो आहे तव्हां सां, त
ही सॼो कुझु तव्हांजी ज़िंदगी में ॾुखिया वक़्तु आया, तव्हां ॾिठा ज़िंदगी जा ॾुखिया वक़्तु, ज़िंदगी में तव्हां छा सिखियो? ज़िंदगी में ये सिखियासीं मां ख़ुशि रहणु, मतलब को बि अहिड़ी मुश्किल आहे हुनखे ख़ुशी ख़ुशी गुज़ारीसीं, ताकी मतिलबु माण्हुनि खे महसूसु कोन थिए माना हीउ कमु आहे, पंहिंजो कमु लिकाए छॾींदा आहियूं। मतिलबु तव्हां जो त माना हर हाल में इंसान खे ख़ुशि रहणु ख़ुशि रहणु खपे। खपे। ये वक़्तु जेको ॾुखिया ॾुखियो वक़्तु ईंदा अचे रहंदा थो, आहिनि। इहो हले निकिरी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। को आख़िरी मैसेज तव्हां पंहिंजी जेको ॾिसंदड़ तव्हांजा आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु। जेका दुबई में विया आहिनि, अमेरिका में बिल्कुलु। विया आहिनि, ऐं सऊदी अरब में विया आहिनि, पाकिस्तान में तव्हांजा दोस्त घणा आहिनि, हुनखे तव्हां को मैसेज ॾींदो? पर उन लाइ मैसेज इहा आहे जेके माण्हू मोहबत कंदा आहिनि ऐं कुर्ब ॾींदा आहिनि, उन्हनि जा भेद थोरा आहिनि। हाणे नेस्टर चैनल ते मूंखे ॾिसंदा आहिनि, करे बि हिकिड़ो करेक्टर में बि मां ईंदुसि। अच्छा। बिल्कुलु। ऐं डायरेक्टर सागर आराई साहब आहे, ऐं अनकरे बि उहो करेक्टर माना असां करण वारो आहियूं। दोस्तो मां हाणे ॿुधाईंदो हलां त यूनुस जांडियो उर्फ़ गरीब जांडियो, असां हिकिड़ी माना हिकु ड्रामा जी थीम ठाही आहे, ड्रामा ठाहींदासीं कॉमेडी, ऐं पहिरियों भेरो यूनुस जांडियो गरीब जांडियो उन किरदार खे कंदो। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं उहो ॾिसंदो हिन चैनल ते, रेड रोज़ टीवी ते। बिल्कुलु। अच्छा, गरीब जांडियो साहिबु आख़िर में को मैसेज ॾींदो तव्हांजे? साईं आख़िर में इहो मैसेज आहे माना जेको तव्हांजा माउ पीउ हयात आहिनि उनजी ख़िदमत करियो, उनजी मतिलबु माउ पीउ आहे उनखे माना ऊची आवाज़ में बिल्कुलु न ॻाल्हायो। बिल्कुलु। छो त माउ जी दुआ जन्नत जी आहे। जी बिल्कुलु। माउ जी इज़त कंदा त तव्हां अॻियां वधंदा। सही। छो त माउ पीउ खे तव्हां रंजाईंदा तव्हां अॻियां कोन वधी सघंदा। सही। छो त माउ पीउ जो माना एकाम ज़रूरी आहे। त मुंहिंजी इहा आहे त माना माउ पीउ जी इज़त करियो ऐं माउ पीउ खे कॾहिं बि मुंहिंजी दिलि आज़ादारी न करियो। हू माण्हू चवंदा आहिनि त बाबा मुंहिंजे लाइ दुआ कयो, मुंहिंजे लाइ दुआ कयो। माउ पीउ जी दुआ खां वधीक ॿी दुआ कहिड़ी इन खां ॿी का दुआ ई कोन्हे। दोस्तो जॾहिं बि तव्हां पंहिंजे माना कंहिं कम लाइ वञो त जेकॾहिं तव्हांजी अमड़ हयात आहे त उनजे पहिरें पए उनखां दुआ वठो, इनशाला तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। ईअं चवंदा असां। बिल्कुलु बिल्कुलु। हा न, त इनशाला तव्हांखे असांजी गुफ़्तगू वणी हूंदी। इन करे बि तव्हां असांखे ॾिसंदो हिकिड़े नए रूप में जांडियो साहिब खे। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।